मुकम्मिल कयो आहे उनखे इंशाअल्लाह ताला उनजे वालिदैन जी उम्मीद आहे त असांजो नंढड़ो बि क़ुरान पाक हिफ़्ज़ करे उनजी दिलजोई जे लाइ उनजी दस्तारबंदी उनखे बि इन अॼु जी महफ़िल में शामिल आहे जे नाज़रा क़ुरान पाक मुकम्मिल कयो आहे। ॿियो वरी नंढड़ो आहे आमिर अली जंहिं बि नाज़रा क़ुरान पाक मुकम्मिल कयो आहे ऐं ॿी नंढड़ी आहे आफ्ताब जी नंढड़ी उन बि नाज़रा क़ुरान पाक मुकम्मिल कयो आहे। उनजी बि दिल जी तमन्ना आहे त असांखे बि ही पर्दापोशी या उनजे साए रहे या उनजो जेको आहे जीअं औरतुनि जे मामलात में थींदो आहे दीनी हवाले सां त उनजी बि इहा ख़ुशी आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त इन्हनि नंढनि ॿारनि खे क़ुरान पाक पढ़ण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे तव्हां ऐं असां ते बि लाज़िम आहे त अची हिन ज़िक्र वारी महफ़िल में क़ुरान वारी महफ़िल में शिरकत करे ऐं सवाब दारिन हासिल कयो। अल्लाह 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 मीर मदीने वारो खास खुदा जो प्यारो मीर मदीने वारो खास खुदा जो प्यारो आशिक जह पे जग सारो आशिक जह पे जग सारो मिठड़ो महबूब खुदा अल्लाह 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 बाझारी आबोली नफ्सन भागल गोली बाझारी आबोली नफ्सन भागल गोली रब कंदो सब सोनी रब कंदो सब सोनी जिक्र खुदा जो कायो काय अल्लाह 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 पीर प्यार में प्यालो वाह मिठो आनालो पीर प्यार में प्यालो वाह मिठो आनालो नफ्स शैतान न ले भालो नफ्स शैतान न ले भालो रमज़ इन्हें सारूर जाए अल्लाह 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 कर्ज कशाला लाए मर्ज मुसीबत राहे कर्ज कशाला लाहे मर्ज मुसीबत राहे दुख दुला दुला वाला है दुख दुला वाला है इसम अल्लाह जो एड़ो आए अल्लाह अल्लाह अजी चओ अल्लाह 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 रिज़्क़ अंदर पे बरकत काट कढे थो
कुल्फत रिज़्क़ अंदर पे बरकत काट कढे तो कुल्फत छॾे शैतानी हरकत छॾे शैतानी हरकत बार अंदर में बिरह जी बाय अल्लाह 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 ओ मेरे अजाई गुज़री यार वयो थई विसरी ओ मेरे अजाई गुज़री यार वयो थई विसरी खाम खुदिया मां वञन केरी खाम खुदिया मां वञन केरी बेही ना बेल विञाए अल्लाह 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 या खुदा हर खता माफ कर मौजूदा अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे मुते कर का मेहर नजर जिया तो चाही सोहे सोई बख्शी दे तन पुछंदई कोई जिया तो चाही सोहे सोई बख्शी दे तन पुछंदई कोई या खुदा हर खता माफ कर मौजूदा हूँ अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे मुते कर का मेहर नजर ॾिसण असांजे प्यारे दे ॾिस मोहब्बत मदीने वारे दे ॾिस ॾिसण असांजे प्यारे दे ॾिस मोहब्बत मदीने वारे दे ॾिस या खुदा हर खता माफ कर मौजूदा हूँ अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे मुते कर का मेहर नजर गैब जमाल का गैब खे ॼाणी नंढड़े वॾे हर गैब खे ॼाणी गैब जमाल का गैब खे ॼाणी नंढड़े वॾे हर गैब खे ॼाणी या खुदा हर खता माफ कर मौजूदा हूँ अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे मुते कर का मेहर नजर मुंहिंजो बुरो हाल है कादो तुझो करीम आ करम कुशादो मुझो बदे
मौजूदा अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे उते कर का मेहर नजर गुजरी हयाती दुखन खमने में गुलाम नबी जी खलल तमने में गुजरी हयाती दुखन खमने में गुलाम नबी जी गलत कमन में या खुदा हर खता माफ कर मौजूदा अघार पंहिंजे दर साईं सदके नबी पाक जे उते कर का मेहर नजर सुभान अल्लाह बुलंद आवाज़ ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ बाझ भरिया रब बांधन ते तुंहिंजी कावड़ी ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ करीम असांजी हीअ चमड़ी हिक चेक बि कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ तुंहिंजे दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आए पनाह घुरी तुंहिंजी दोज़ख वारी बाहि कना हिन बाहि बि आए पनाह घुरी त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजे दोज़ख में त पोइ कहिड़ी तरह तुंहिंजे दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ बाझ भरिया रब बांधन ते तुंहिंजी कावड़ी ठही सघंदी ओ करीम असांजी हीअ चमड़ी ओ अहिड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे वरी बेपरवाह तूं साड़ींदे अहिड़ियूं तस्वीरूं हीअं तयार करे वरी बेपरवाह तूं साड़ींदे मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा मुजरिम जे मथां साड़ण जी सज़ा जे नाहींदे त लही सघंदी ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ बाझ भरिया रब बांधन ते ओ मौला तो बेहुजी ऐं मोहम्मद बेहुजे असां पोइ बिन दिणे काथी निकिरूं मौला तो बेहुजी ऐं मोहम्मद बेहुजे असां पोइ बिन दिणे काथी निकिरूं बकरीम हुजनि हेदी बेहुजूं बकरीम हुजनि हेदी बेहुजूं तोखे
नहीं सकदी ओ बाज भरिया रब बांधन ते ओ बाज भरिया रब बांधन ते तुझी कावड़ की ये ठही सकदी ओ करीम असांजी हिय चमड़ी कचरे जब कान सही सकदी ओ बाज भरिया रब बांधन ते हशर जे हिक पासे हशर जे हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले तबे पासे ज़मानत ले मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे हिक पासे ये हुआ यादगार नात है जेका पढ़जे पई जो ही आज चंदो आ त असा जो बचपन इन नात ॿुधण में गुज़रियो यानी सामूद अंदाज़ सुकून ईंदो हुयो अल्लाह साईं जन्नत में आला मकाम अता फरमाए साईं हाफिज़ ज़ुल्फ़कार साहब जन के अल्लाह ताला जन्नतुल फ़िरदौस में आला मकाम अता फरमाए वो उन जी आवाज़ में इहा नात ई नात पढ़ंदा हुया जो आवाज़ तमाम दिलचस्प हुयो ॾाढो मज़े वारो आवाज़ हुयो मोहम्मद मुस्तफ़ा भली आयो अहिड़े अंदाज़ सां हुनजी नात हूंदी हिकिड़ी हीअ आम साईं ॾाढी पढ़ंदो हुयो ॾाढो सुकून ईंदो हुयो जॾहिं पढ़ंदो आहियां त हुनखे उहो ॾाढो यादि ईंदो आहे ऐं चवंदो आहियां हिन जो सवाबु हुनजी रूह खे पहुचे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले तबे पासे ज़मानत ले मोहम्मद मुस्तफ़ा हूंदो हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले मुंहिंजो रब राज़ पंहिंजे ते चङा इंसान जूं ॾींदो मुंहिंजो अदालत में खुदा हूंदो तबे पासे ज़मानत ले
सुभान अल्लाह। ये महबूब गोली दो अमर बचड़े के जिया गोले न देसी बहश्त देवी दो न देसी बहश्त देवी दो जिसी वंग खा जुदा दो हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा होंदो तॿे पासे ज़मानत लाइ तॿे पासे ज़मानत लाइ मोहम्मद मुस्तफा होंदो हशर जे ॾींहुं हिक पासे ओ बदनी घोट मुंहिंजी मुंहिंजे माउ पीउ जी पारत अथई ओ बदनी मोर मुंहिंजी ऐं मुंहिंजे माउ पीउ जी पारत अथई ख़बर सकरार क़यामत में ख़बर सकरार क़यामत में नसानी तो सवा होंदो हशर जे ॾींहुं हिक पासे आदड़ के दुश्मननि जे छॾींद सकीन दरवाज़ो आदड़ के दुश्मननि जे छॾींद सकीन दरवाज़ो बचे नाले मिठे सूदो बचे नाले मिठे सूदो गुलाम नबी गदा होंदो हशर जे ॾींहुं हिक पासे हशर जे ॾींहुं हिक पासे अदालत में खुदा होंदो तॿे पासे ज़मानत लाइ मोहम्मद मुस्तफा होंदो हशर जे ॾींहुं हिक पासे अॼु क़ुर्ब करे मुंहिंजे कखरनि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो अॼु क़ुर्ब करे मुंहिंजे कखरनि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो क़ुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते तां क़ुर्बला ईंदो अॼु क़ुर्ब करे मुंहिंजे कखरनि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो शाम विचारे कांगले पयो हुतां उथी वरी हुत में
मुझो चंद्र खां यार ईंदो जियां पहुचे गुल छट जो जियां पहुचे गुल छट जो यार अचणो अज ठारे दिल वठ जो अज ठारे दिल वठ जो अचणो जियां पहुचे गुज़रण में कीरन थे पासे जो पीअन थे गुज़रण में कीरन थे पासे जो पीअन थे रस्ते तां कुछ हट जो रस्ते तां कुछ हट जो अचणो जियां पहुचे गुल छट जो यार अचणो जियां पहुचे ज़ियारत ले छो न अचो बेअदबीअ खां त बचो ज़ियारत ले छो न अचो बेअदबीअ बचो सोब खुदा राखत जो सोब खुदा राखत जो यार अचणो जियां पहुचे गुल छट जो यार अचणो अज ठारे दिल वठ जो अज ठारे दिल वठ जो अचणो जियां पहुचे जियां वारियूं बाग ते डोर मतां रागन जे जियां वारियूं बाग ते डोर मतां राग अचे तोर तरी कोमट जो तोर तरी कोमट जो अचणो जियां पहुचे गुल छट जो जियां पहुचे गुल छट जो साईं तां अचणो अज ठारे दिल वठ जो अज ठारे दिल वठ जो यार अचणो जियां पहुचे न हुजे वाट में न हुजे काश किरी न हुजे बण मापन बिन पट जो बण मापन बिन पट जो यार अचणो जियां पहुचे दिल वठ जो जियां पहुचे गुल छट जो साईं तां अचणो अज ठारे दिल वठ जो यार तां अचणो जियां पहुचे अज़मी ख़ता पइजी वञे पर जे पहिरीं रंज थी वञे अज़मी ख़ता पइजी वञे अज़मी ख़ता पइजी वञे यार रंज थी वञे अज़मी ख़ता पइजी वञे पर जे पहिरीं रंज थी वञे कदमनि में सिर सट जो कदमनि में सिर सट जो यार अचणो जियां पहुचे गुल छट जो जियां पहुचे गुल छट जो यार अचणो जियां पहुचे मुंहिंजे दिल जो मुराद
थियूं पोरियूं मुंहिंजे दिलि जूं सभिनी वालदेन खे जन जन जा औलाद क़ुरान पाक जन हिफ़्ज़ कयो आहे हुनजे माउ पीउ खे हुनजे मिटनि माइटनि खे लख लख मुबारक हुजनि सभिनी खे जन जे बि औलाद क़ुरान पाक हिफ़्ज़ कयो आहे या नाज़रा पढ़ियो आहे सभिनी जे वालदेन खे लख लख मुबारक हुजनि मुंहिंजे दिलि जूं मुरादूं थियूं पूरियूं मुंहिंजी दावत में दिलदार आयो महफ़िल रात में रात गाइण महफ़िल रात में रात गाइण नात ठाहे गुनहगार आयो मुंहिंजे दिलि जूं लख थोरा जो मंज़िल लतारे यको मोड़े मुझो यार आयो मुझे दिल जो मुरादों थियूं पूरियूं मुंहिंजी दावत में दिलदार आयो महफ़िल नात में रात गाइण गीत ठाहे दिल जो नमो सामान घर के सेड़ो ये मौला खड़ी मोब मेड़ो नमो सामान घर के सेड़ो ये मौला खड़ी मोब मेड़ो अलाए कहिड़ी तरह तरे ते अख छिंड में अख निठार आयो मुंहिंजे दिल जो रातों थियूं पोरियूं मुंहिंजी दावत में दिलदार आयो महफ़िल नात में रात गाइण गीत ठाहे गुनहगार आयो मुंहिंजे दिलि जो ओ लख एहसान लख महिरबानियूं घोरिया सुहिणे तां सभ ज़िंदगानियूं ओ लख एहसान लख महिरबानियूं घोरिया जिंदगानियों होया सोने ता सब जिंदगानियों मौजो खैया न कोई मौजो खैया न कोई मुझो ज़ामिन ज़िम्मेवार आयो मुझे दिल जो मुरादों थियूं पूरियूं मुझी दावत में दिलदार आयो मुझो सजो मेरे को भी पूरन कयो भेड़ो मुझो सजो मेरे कोई भी पूरन कयो भेड़ो अची को के न वट को वडेरो अचे के कोम वट को वडेरो अचे के कोम वट को वडेरो मुझे कौम जो सरदार आयो महफ़िल नात में रात गाइण गीत ठाहे
मुझी दावत में दिलदार आयो ओ हफ्ते हफ्ते में खुदा दिल भर तो आने ख्वाब में ये नात अलहाज हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह पाक उनजा जन्नत में दर्जात बुलंद फरमाए। आशिक रसूल आए वो पंहिंजे इश्क जी ॻाल्हि थो करे त हफ़्ते हफ़्ते में मुंहिंजा महबूब महिरबानी फरमाइनि था अल्लाह पाक असांजे ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो महिरबानी थिए दीदार जी वॾी दौलत है। त हाजी साहब फरमाए थो हफ़्ते हफ़्ते में खुदा दिल भर तो आने ख्वाब में अनडिठे महबूब खे अनडिठे महबूब खे बर्तन में सुञाणे ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल भर तो आने ख्वाब में कद उठन ते थो अचे कद घोट घोड़ी सवार आ चैन पासन खां पिरीअ जे नूर जो चमकार आ उखले मां पियो ठरा उखले मां पियो ठरा मोला तू जाने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल भर तो आने ख्वाब में हफ्ते हफ्ते में खुदा दिल भर तो आने ख्वाब में। हाफिज मोहम्मद ताहिर जे अज कुरान पाक हिफ़्ज़ कयो आहे जंहिंजी दस्तार बंदी आहे मोहतरम दोस्त हाफिज अल्ताफ हुसैन मेमून साहब जंजा साहबजादा फर्जंद आहिनि उन्हनि जा वालिद साहब आलम दीन ऐं हाफिज़ कुरान उन्हनि जे बच्चे अॼु कुरान पाक हिफ़्ज़ कयो आहे। ऐं उन खां पोइ असांजो नंढो भाइटियो काशिफ अली वलद मोहम्मद अयूब करोड़ साहब जन उन्हनि जे फर्ज़ंद बि कुरान पाक हिफ़्ज़ कयो आहे। उनखे ऐं उनजे वालिदैन खे अज़ीज़ वक़ार खे लख लख मुबारकूं। ऐं ॿियो असांजो नंढड़ो रेहान अली वलद रियाज़ अहमद जेको असांजो सोट आहे उनखे बि लख लख मुबारकूं आहिनि। अल्लाह साईं उनजे बच्चे खे कुरान पाक जो हाफ़िज़ कयो आहे। ऐं ॿियो असांजो भाइटियो मन्नान अली जंहिं बि नाज़रा कुरान पाक मुकमिल कयो आहे उनखे उनजे वालिदैन खे लख लख मुबारकूं। ऐं ॿियो नंढड़ो आहे आमिर अली वलद अनीस अहमद उनजे नंढड़े बि नाज़रा कुरान पाक मुकमिल कयो आहे। ॿी नंढड़ी भाउ आफ्ताब अहमद जी उन बि नाज़रा कुरान पाक मुकमिल कयो आहे। इन्हनि सभिनी जे सोने रस्म दस्तार बंदी शुरू कजे थी जे मकसद जे लाइ महफ़िल कई वई आहे। ये इंस्टॉलमेंट आ जिए इंस्टॉल काशे कभी आए दस्तार पर भी आहे। अल्लाह पाक इन्हनि खे इस्तिक़ामत अता फरमाईंदो। हाणे कुरान पाक त असांजो को अज़ीम हिकिड़ी रब पाक असांखे नेमत अता फरमाई आहे हुज़ूर ते नाज़िल फरमायो आहे जो कुरान पाक सां त असांजो लगाव आहे ई आहे। माना अणटुट माना इन सां असांजो
एॾो मज़बूत रिश्तो आहे जो असां टुटी जो सोचे बि कोन था सघूं। सो प्यारा भाइरो इन्हनि खे मुबारक हुजूं। दिस्तार बंदीअ जो अमल शुरू कजे थो। सभ खां पहिरियां मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद ताहिर पुट हाफ़िज़ अल्ताफ़ हुसैन उनखे गुज़ारिश कंदुसि त पाण अची दिस्तार बंदीअ जे लाइ साईं मोहतरम साईं क़ुर्बान अली अब्बासी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण उन नंढड़े भाइटे खे नंढड़े हाफ़िज़ क़ुरान खे दिस्तार बंदीअ जो पहिरियों बड़ वकर ॾियनि। उन खां